अॻूणे वज़ीर आज़म मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ बलोचिस्तान खां पोइ सिंध जे दौरे जूं तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ जे दौरे दौरान सिंध मां अहम शख़्सियतूं नून लीग में शमूलियत जो ऐलान कंदियूं। ज़रीअनि जो चवणु आहे त ईंदड़ 10 ॾींहंनि अंदरि नवाज़ शरीफ़ जे सिंध जे दौरे जो इम्कानु आहे, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो ऐं सिंध में अहम शख़्सियतूं नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात दौरान नून लीग में शमूलियत जो ऐलान पिणु कंदियूं। ज़रीअनि जो चवणु आहे त नून लीग सिंध जो सदर बशीर मेमण मुख़्तलिफ़ अॻवाननि सां राब्ता तेज़ करे छॾिया आहिनि। केतिरनि ई सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं ऐं बैकडोर राब्तनि जो सिलसिलो बि जारी आहे। नून लीग जे पार्टी ज़रियनि जो चवणु आहे त बशीर मेमण जे मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि काफ़ी अॻवाननि सां मुलाक़ात थी चुकी आहे। दौरे दौरान नवाज़ शरीफ़ ॿियनि सियासी पार्टियुनि सां चूंड इतिहाद खे ख़तमी शक्ल ॾिनो। वाज़े रहे त गुज़िरियल 3 ॾींहं अॻु नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ कोयटा में बलोचिस्तान जे सियासी पार्टियुनि जे अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं हुयूं। तक़रीब में अॻूणे वॾे वज़ीर ॼाम कमाल समेत 30 खां वधीक सियासी शख़्सियतुनि नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो हो।